खुदा दा वास्ता हुकूमत अगे अपील है, कोई साडे बारे सोचो कि हर साल सानू यह देना हुंदा है। सो दोस्तों वीडियो तार ॾिठो हाणे इहो कल्ह खां वीडियो जो वॾो चर्चा पियो हले पाकिस्तान में। हाणे मसइलो इहो आहे त असांजे जेके एडिटर हज़रात आहिनि ख़ासि करे जियो न्यूज़ वारा जेको उर्दू जा वॾा माहिर पंहिंजे पाण खे सम्झनि था, उर्दू लाइ इज़त आहे, उर्दू ज़बरदस्त ज़बान आहे, बहितरीनु ज़बान आहे। असां त यकीन कयो शालती वे सचल खां पोइ जेकॾहिं वधि खां वधि कंहिं शाइर खां प्यारु कयो था त उहो अहमद फराज़ आहे। ऐं उनखां अलावा ग़ालिब जी शाइरी ॾिसो कमाल, मीर तकी मीर जी ॾिसो कमाल ज़बरदस्त। असांजो कॾहिं बि उन ॿोलियुनि खां कोन रहियो आहे, पर ॾिजो इहो हरगिज़ मतिलबु कोन्हे त जेके असांजे उर्दू ॻाल्हाइण जा दोस्त आहिनि उहो पंहिंजी ॿोली खे एतिरो त सुप्रीम करे वञनि त ॿियनि ॿोलियुनि खे जेको आहे उहो सफ़ा निगलेक्ट करे वञनि, हुन ॿिए जी का हैसियत ई कोन्हे। ठीकु आहे न। असां त सभिनी खे पंहिंजी ॿोलियुनि ते फ़ख़्रु आहे, जेके असां सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं असांखे फ़ख़्रु आहे, असांजी पंजाबी ॿोली लाइ बि इज़त आहे। बुले शाह कमाल जो शाइर आहे। ऐं असांजो उहे बि जेके बि असां पढ़िया लिखिया दोस्त आहियूं उन्हनि जो त इवन पंजाबी ॿोली सां त ठहियो, पंजाबी माण्हुनि सां बि को इशू कोन्हे असांखे ठीकु आहे। पंजाबी इस्टेब्लिशमेंट सां एतिराज़ थी सघे थो, उहो हिकिड़ी अलॻि चैप्टर आहे। ठीकु आहे, नौजवानी वारे दौर में असां लानत कंदासीं असां जसाब में, पर पोइ जॾहिं वॾा थियासीं पोइ ख़बर पई त न पंजाबी हिकिड़ो आम चर मज़ूर आहे, उनजी को क़सूर कोन्हे। उहो ठीकु आहे, वॾी लेवल ते जेका फ़ैसिला थियनि जेको पंजाब जी इलीट आहे उहो सॼे पाकिस्तान खे ॾंडो ॾेई वेठी, उहो हिकिड़े सिंधी खे कोन थी ॾे, बलोचनि सां घटि कयो, पठाण सां घटि कयो। सो इहो हिकु बहरहाल पॉलिटिकली अचे थो वरी वापसि उन साॻी टोपे ते। त इहो छोकिरो आहे जेको चए थो त गवर्नमेंट उते साडी अपील आहे त साडे बारे में कुझु सोचना आहे त ॼाणो ये देना हूंदा। हाणे उहो ये देना जेको चयो उन में असांजे उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके दोस्त आहिनि उन्हनि खे त इहो लॻो त भई उहो चए थो त गवर्नमेंट को हमारी अपील है कि हमारे बारे में कुछ सोचोगे, हमें यही देते रहोगे, माना इहो ई ॾींदा रहंदो, यही देते रहोगे। इहो उर्दू में त ठीकु आहे, पर पंजाबी में जॾहिं पाण चओ था त ये देना हूंदा, माना उनजो त पोइ माना सफ़ा ई गैर पार्लियामेंटी जेको जुमिलो थी थो वञे न। सो इन जे करे इहो सोचण जी शइ आहे। ऐं उर्दू जेके ॻाल्हाईंदड़ दोस्त आहिनि ऐं जियो न्यूज़ वारा, उन्हनि खे एडिटर अहिड़ा रखणु खपनि जेको इन्हनि शयुनि खे ॾिसनि वासनि ऐं उन खां पोइ जेको आहे सो का बि शइ पब्लिक कनि। मूंखे यादि आहे यूनिवर्सिटी वारे दौर में असांजो हिकिड़ो उर्दू ॻाल्हाईंदड़ टीचर हूंदो। सो जॾहिं बि उनजो क्लास हूंदो त असां जेको पोइ ख़तरनाक टोलो जेको वेठल हूंदो बैक बेंचर, उहो वरी उन खां पुछंदासीं सर कहाँ बैठे, उहो वीचारो चवंदो बेटा यहाँ बैठो, त यहाँ जॾहिं उहो चवंदो त असांजो पोइ हरा बि टोलो हिकु ॿिए खे ठोठो उड़ंदो, हा आफ्ताब रहमान यहाँ बैठो। एॾो वाह जो इहो सिस्टम हूंदो। चवण जो मक़सदु इहो ॿोलियुनि में कुझु अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके वरी क़ाबिल एतिराज़ हूंदा आहिनि ऐं जेको आहे एतिराज़ जुगा इहे जुमिला करे करे ॾाढा फ़नी बि लॻंदा आहिनि। पर बहरहाल इहो असांजी सभिनी जी अख़लाक़ी ज़िमेदारी आहे त इन शइ खे पाण पॉज़िटिवली वठूं ऐं इन मां इहा शइ सिखूं त भई एटलीस्ट जेकॾहिं तव्हां अहिड़ी ज़िमेदार पोस्ट ते वेठल आहियो, एडिटर आहियो, त पोइ तव्हांजी ज़िमेदारी आहे त तव्हांखे या त अंडरस्टैंडिंग हुजे, ॼाण हुजे उन ॿोली जी, या त पोइ वरी तव्हां गॾु को अहिड़ो माण्हू रखो जेको तव्हांखे ॿुधाए त भई इहा जेको आहे इहा या रखो या रखो, ॾिसो फ़र्क़ु आहे। ठीकु आहे, दिस इज़ आफ्ताब रहमान साइनिंग आउट फ्रॉम कैलगरी कैनेडा। जिते हुजो ख़ुशि जो आबाद हुजो, सिलसिलाबाद। करी ना किसी दे नाल प्यार, मुंडिया तो बच के रही नी तू हुणे हुणे होई मुटियार, मुंडिया तो बच के रही। ਉਹ ਪਾਣੀ ਸਾਰਾ ਝਾੜਾ ਸਾਡੇ ਘਰਾਂ ਨੂੰ, ਆ ਸਾਡਾ ਕਮਾ ਸ਼ਮਾਦ ਮੁੰਜੀ ਸ਼ੁੰਜੀ ਹਰ ਸ਼ਾ ਡੋਬ ਗਈ ਏ। ਫੁਲਕਾ ਟੁੱਕਰ ਖਾਣ ਨੂੰ ਸਾਡੇ ਕੋਲ ਸ਼ਈ ਕੋਈ ਨਹੀਂ ਹੈ। ਖੁਦਾ ਦਾ ਵਾਸਤਾ हुकूमत ਅੱਗੇ अपील है, कोई साडे बारे सोचो कि हर साल सानू यह देना हुंदा है। आशियाना टूटा, फसलें डूबी, दरियाए रावी से आने वाले सैलाब ने कमालिया में तबाही मचा दी। चारों तरफ पानी ही पानी। दरियाए रावी में सैलाबी रैली से मेन GT रोड में शगाफ पड़ गया। लाहौर